ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं था। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी सरदार अली गौहर ख़ान महर जी दावत ते अॼु ख़ानक़िरह जे गौहर पैलेस पहुची रहियो आहे। सरदार अली गौहर महर जी पीपी में शमूलियत बाद आसिफ ज़रदारी अॼु ख़ानक़िरह अची रहियो आहे। सरदार अली गौहर ख़ान महर गौहर पैलेस अंदरि आसिफ अली ज़रदारीअ जे आजियाणे में जलसो मुनक़िद कयो वियो आहे। गौहर पैलेस अंदरि सजायल पिंडाल में 6000 कुर्सियूं जॾहिं त 50 फुट डिघो स्टेज तयारु कयो वियो आहे। आसिफ अली ज़रदारी अॼु 12 वॻे गौहर पैलेस पहुचंदो। सेक्रेटरी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। जलसे में मेहर ग्रुप जा अख़वान तोड़े पीपल्स पार्टीअ जा अहम अख़वान शिरकत कंदा। अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी सरदार अली गौहर ख़ान महर जी दावत ते अॼु ख़ानगढ़ जे गौहर पैलेस पहुची रहियो आहे। सरदार अली गौहर महर जी पीपीअ में शमूलियत बाद आसिफ अली ज़रदारी अॼु ख़ानगढ़ अची रहियो आहे। सरदार अली गौहर ख़ान महर गौहर पैलेस अंदरि ई आसिफ अली ज़रदारीअ जे आजियाणे में जलसो मुनक़िद कयो वियो। गौहर पैलेस अंदरि सजायल पिंडाल में 6000 कुर्सियूं ऐं 50 फुट डिघो स्टेज तयारु कयो वियो आहे। आसिफ ज़रदारी अॼु 12 वॻे गौहर पैलेस पहुचंदो। सेक्रेटरी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि।